दिवसा संतन जी माता पिता जी वडन जी गाल तो बुधी तवा सुभाणे बाल दिवस तो असा सब बार ठहूं भगवान जा नंढा बार ठहूं बार ॾिसंदा आहियो कीअं हूंदा आहिनि विढ़ंदा बि तो वरी हुई जो हुई कंहिं महिल ॿारनि जे विढ़ण ते वॾा विढ़ी पवंदा आहिनि तो ये जिंदगी भर 36 थी वेंदा आहिनि 3 ऐं 6 हेॾे मुंहुं ॿिन्ही जो अलॻि ॿारनि जी ॻाल्हि ते वॾा विढ़ी पिया वॾनि जिंदगी भर न ॻाल्हायो ऐं उहे ॿार उते जो उते वरी गॾु वेही रोटी खाईंदा आहिनि उन्हनि जे दिलि में कुझु फ़र्क़ु हूंदो ई न आहे त असां बि ॿार ठहूं भॻवान जा सुभाणे बाल दिवस आहे इन करे सभई गायो गायो बच्चे मन के सच्चे के सच्चे बच्चे मन के सच्चे सारे जग की आंख के तारे सारी जग के आंख के तारे ये वो नन्हे फूल हैं जो भगवान को लगते प्यारे बच्चे मन के सच्चे जेके जेके ॿार खणी आयो गोद में खणी बीहो गोद में खणी बीहो पंहिंजे पंहिंजे ॿारनि खे सभिनी जो क्लोजअप वठो इनको किसी से बैर नहीं इनके लिए कोई गैर नहीं इनका भोलापन मिलता है वापस इनको किसी से बैर नहीं इनके लिए कोई गैर नहीं झगड़ा जिनके साथ करे अगले ही पल फिर बात करे झगड़ा जिनके साथ करे अगले पल फिर बात करे इनका भोलापन मिलता है सबको बाह पसारे बच्चे मन के सच्चे बच्चे मन के सच्चे इंसान जब तक बच्चा है तब तक समझ का कच्चा है ज्यों ज्यों उसकी उम्र बढ़े मन पर झूठ का मैल चढ़े ज्यों ज्यों उसकी उम्र बढ़े मन पर झूठ का मैल क्रोध पड़े नफरत घेरे लालच की आदत घेरे बचपन का इन पापों से हटकर अपनी उम्र गुजारे बच्चे मन के सच्चे बच्चे मन के सच्चे तन कोमल मन सुंदर है बचपन बड़ों से बेहतर है तन कोमल मन सुंदर है बचपन बड़ों से सुंदर है कीड़ा प्यारा नंढा बाल गोपाल जी जी इंसान वडो थींदो आहे जी जी इंसान जी उम्र वधंदी आहे तीअं तीअं ख़बर तो उन जो लोभ भी वधंदो वेंदो आहे नंढे ॿार जी कहिड़ी ज़रूरत हूंदी आहे
उन नंढे ॿार खे तव्हां सोन जो सिक्को ॾियो हिकु हथ में ऐं हिकु हथ में रुपए वारी काई टॉफी ॾियोसि, तो छा खणंदो? टॉफी खणंदो। केॾी नंढी ज़रूरत। ऐं जीअं जीअं इंसान समझदार तो थिए, वॾो तो थिए, उन जो लोभ वधंदो तो वञे। घणाई बुजुर्ग ईअं चवंदा आहिनि कि मूंखे अनुभव आहे संसार जो, हे वार मां उस में थोड़ी अच्छा कया आहिनि। ईअं घणाई चवंदा आहिनि, हे वार उस में थोड़ी अच्छा कया आहिनि, असां दुनिया ॾिठी आहे। वार त अॼुकल्ह 10 साल जे ॿार जा बि अच्छा था थी वञनि। अरे इहो दुनिया जो अनुभव, दुनिया जूं ॻाल्हियूं सभु परे। ॿार जेके भगवान जो रूप आहिनि, उन्हनि जे मन में छल कपट न आहे, वेर न आहे, उन जे लाइ कोई परायो न आहे। इनमें छूत और छात, इनमें छूत और छात नहीं, झूठी जात और पात नहीं। इनमें छूत और छात नहीं, झूठी जात और बात नहीं, भाषा की तकरार नहीं, मजहब की दीवार नहीं। भाषा की तकरार नहीं, मजहब की दीवार नहीं। नंढन ॿारनि जो भले कोई अंग्रेज ॿार हुजे, भले कोई हिंदुस्तानी ॿार हुजे, कोई बंगाली ॿार हुजे कि कोई गुजराती ॿार हुजे, गॾु विहारियोनि, गॾु खारायोनि त सिक सां खाई वठनि। ऐं उन्हनि जी ॿोली जेका हूंदी आहे उहा पंहिंजी ॿोली हूंदी आहे। उन ॿोलीअ में हिक ॿिए जी ॻाल्हि उहे सम्झी वठंदा आहिनि। असां वॾनि केॾियूं मजहब जी दीवार, भाषा जी दीवार, देश जी दीवार, कमाल आहे। हिकु बार मुंहिंजे ख्याल सां करीब 20 साल थी विया हूंदा, असां हिकु समाचार टीवीअ में ॾिठोसीं ऐं पेपरनि में बि आयो। 20 साल पहिरियों जो समाचार तो ॿुधायूं। वेस्ट जर्मनी और ईस्ट जर्मनी, पश्चिम जर्मनी ऐं पूर्व जर्मनी, ॿ अलॻि अलॻि देश हुया। जीअं असांजो हिंदुस्तान पाकिस्तान हिन महिल अलॻि अलॻि देश आहिनि, ईस्ट वेस्ट जर्मनी ॿई अलॻि अलॻि देश हुया। मूंखे तारीख़ ठीक सां यादि नथी अचे, लॻभॻि 20 साल पहिरियों ॿिन्ही देश जा माण्हू पाण में मिलिया। पाण में मिली करे छा कयूं ख़बर अथव? जेको बॉर्डर हुयो, दीवाल हुई, तोड़े छॾियो, ॿिन्ही खे हिकु देश करे छॾियो। नेताऊं उते ई रहिजी आया, चयो तव्हांखे कुझु बि करिणो आहे वञी कयो, देश हिकु रहंदो, 2 देश न थींदा। हिकु देश करे छॾियो। भई असांखे बंटवारो न खपे, असां सभु मिली जुली रहंदासीं। अहिड़ी भावना, अहिड़ी भावना केॾी सुंदर सुठी भावना आहे। उन्हनि उहा दीवाल तोड़े छॾी। वाक़ाइदे उहा वॾी दीवाल ठहियल हुई विच में ॿिन्ही देशनि जो जेको बॉर्डर हुयो। त ॿारनि जो बि सुभाउ ईअं थींदो आहे। उन्हनि जे लाइ मजहब कोई दीवार न आहे, उन्हनि जे लाइ भाषा कोई दीवार न आहे, रंग रूप भी कोई दीवार न है। भाषा की तकरार नहीं, मजहब की दीवार नहीं। भाषा की तकरार नहीं, मजहब की दीवार नहीं। इनकी नजरों में एक है मंदिर मस्जिद गुरुद्वारे, बच्चे मन के सच्चे, बच्चे मन के सच्चे, सारे जग की आंख के तारे, ये वो नन्हे फूल हैं जो भगवान को लगते प्यारे।
जय श्री कृष्ण। ऐसे और भजन एवं गुरबाणी को श्रवण करने के लिए हमारे YouTube चैनल बाबा भगत राम चकरभाटा को सब्सक्राइब, लाइक एवं शेयर करें।